सरहद जे तारीख़ी ऐं क़दीमी शहर जहानपुर खे 50 सालनि खां वठी ड्रेनेज सिस्टम नाहे मिली सघियो, जंहिं ख़िलाफ़ जहानपुर वासी सवें माण्हुनि जहानपुर शरीफ़ खां प्रेस क्लब सरहद ताईं एहतजाजी मार्च कयो ऐं उन मौक़े ते मुज़ाहिरनि पाक डिजिटल मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त असांजे ॻोठ में जेको झर जो पाणी आहे उहो ख़राब थी वियो आहे। उनजे करे जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियूं थी वेंदियूं थियूं। जीअं संगत तव्हांखे ॿुधायो त जेको आहे केतिरा ई केसिस कराची नेशनल हॉस्पिटल में कैंसर जा असांजे ॻोठ जहानपुर शरीफ़ जा हुते मरीज़ पेशेंट आहिनि ऐं 2-3 डेथ बि थी चुकियूं आहिनि जेका कैंसर जी वजह सां। असां वस वारनि खां मुतालबो कयूं था पिया त असांखे ड्रेनेज सिस्टम ॾिनो वञे। ॻोठ जहानपुर में ड्रेनेज सिस्टम आंदो वञे। असां डिप्टी कमिश्नर घोटकी, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग या जेके ज़िले चेयरमैन आहिनि पीपी जा हाजी खान मार साहब, उन्हनि खां इहो मुतालबो कयूं था त ॻोठ जहानपुर शरीफ़ खे जेको आहे नालियूं मुहैया कयूं वञनि। छो त असां तक़रीबन 1.5 महीनो थी वियो आहे असां पुरम नमूने पंहिंजो आवाज़ बुलंद कयूं था, पर अंत ताईं को बि नोटिस न वरितो अथऊं। बराए महिरबानी जहानपुर ते नज़र कयो, छो त जेके बि 8-9 हज़ार जी आबादी आहे सभु असां साईंजन खे वोटर, असां साईंजन जा वोटर आहियूं। पोइ जेकॾहिं असांजी इहा जाइज़ ऐं बुनियादी ॻाल्हि मञी वेंदी त पोइ ॿिए दफ़े साईं वारा बि असांजे सही नमूने ईंदासीं। न त पोइ हाणे नौजवान ॾिसो था हाणे तब्दील थी चुका आहिनि। सर ही असां जॾहिं खां ॼावा आहियूं कंहिं बि गैदरिंग में, कंहिं बि पॉलिटिकल जेका गैदरिंग थींदी आहे या का इलेक्शन कैंपेन थींदा आहे उनमें असांजो इहो ई मुतालबो हूंदो आहे, हमेशह इहो ई रहियो आहे त असांखे ही ज़िंदगी जी जेका बेसिक सहूलियत आहे, बुनियादी सहूलियत आहे, उहा मुहैया कई वञे। बदकिस्मती सां कूड़ा आसरा, कूड़ा दिलासा ॾेई हमेशह इहे हलिया था वञनि ऐं अॼु असां ही एहतजाज रिकॉर्ड कयूं पिया ऐं थी सघियो त जेकॾहिं असांजी इन ॻाल्हि ते गौर न कयो वियो ऐं असांखे ही जाइज़ मुतालबो असांजो न मञियो वियो त असां इन एहतजाज जे दायरे खे वधाइण जो हक़ रखूं था। ॾिसो न, कंहिं बि मुहज़िब मुआशिरे में ही शयूं एहतजाज खां बग़ैर मिली वेंदियूं आहिनि। असां उहे बदकिस्मत ॻोठाणा आहियूं जो असांखे हिन सफ़ाई जे लाइ बि एहतजाज थो करिणो पए। न त जेके कंहिं बि क़ौम जा जेके हक़ हूंदा आहिनि उन्हनि में तइलीम, सिहत ऐं तव्हांजी सफ़ाई या इंसाफ़, इन्हनि जे लाइ एहतजाज करण जी ज़रूरत ई न आहे। जहानपुर शरीफ़ वासी मुतालबो कयो आहे त एहतजाज जो नोटिस वठी बिना देर जहानपुर शरीफ़ खे ड्रेनेज सिस्टम ॾिनो वञे। हाजी मोहम्मद महर, पाक डिजिटल मीडिया, घोटकी।